जब रैली जो कमु आहे त रैली जो रोल वॾो आहे ऐं रैली ठहे कीअं थी पई हाणे छो त मूं जेको कमु कयो त उन निस्बत सां जेका मुंहिंजो जेको मुशाहिदो रहियो त रैली सम्झो त ॿिनि क़िस्मनि जी आहे हिकिड़ी टुकरनि जी ऐं ॿी थींदी टुक ते हिकिड़ी टुक जी रैली ॿी टुकरनि जी रैली टुकरनि में छा आहे त मुख़्तलिफ़ टुकरियूं कटियूं वेंदियूं आहिनि ऐं पोइ उहे रैलियूं वरी पोइ मिलाए ऐं हिकिड़ी डिज़ाइन ठाही वेंदी आहे उन में बि सम्झो त जीअं चौकड़ी थिए चौकड़ीअ सां गॾु वरी ॿी हिकिड़ी काप थींदी आहे माना चौक खे अधु कटिबो त काप थी वई वरी उन काप खे बि वरी अधु कबो आहे त उहा दोलड़ी सरबी आहे मिसाल ॿ आम्हूं साम्हूं जेकॾहिं कुंडूं मिलाए पियूं उहे सुबियूं थी वञनि त उन करे असां मतिलबु औरतुनि जी ॿोलीअ में दोलड़ी कोटींदा आहिनि हिकिड़ी काप हिकिड़ी दोलड़ी त इहे टुकड़ियूं मिलाए डिज़ाइन ठाहिणु यकीनन हिकिड़ी कमाल जी शइ आहे बाक़ी टुक जेका आहे उहा वरी छा थींदो त हिकिड़े सिधे कपिड़े ते ई हिकिड़ो उन जी कटिंग करे ऐं मथां उनजे रखी ऐं पोइ उनखे जेको आहे पहिरीं कचो कयो वेंदो आहे पोइ उनखे ज़रे ज़रे सिबियो वेंदो आहे त सुईअ जो ॾाढो वॾो कमाल आहे विंदर वरुहनि लाइ जिते मर्दनि कुवत जी इस्तेमाल वारियूं रांदियूं जोड़ियूं उते औरतुनि नफ़ासत सबबि कुझु अहिड़ियुनि शयुनि जी चूंड कई जंहिंसां हुननि जे अंदर जो फ़नकार पिणु निकिरी निर्वार थियो जहिड़ी रीति गुॾनि जी रांदि उन सां गॾु कमाल कारीगरीअ सां उन्हनि खे ठाहिणु तव्हां असांखे ॿुधायो त हीउ जेको तव्हां कमु कयो आहे असांजो पहिरियों त असांखे तव्हां तारीफ़ कराईंदा हलो त हीअ कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं तव्हां शख़्सियतूं तव्हां ठाहियूं आहिनि मां अवल त मूं जेके मज़ाहिमती शख़्सियतूं चूंडियूं हुयूं उहे ठाहींदी आयसि जेके मुंहिंजी थोरो आइडिया में अचनि पियूं या मां सोचां पई त उहे किरदारु ठाहियूं जीअं हे उस्ताद बुखारी जो किरदारु आहे उहो मूंखे शायदि ॾाढो पसंदि आहे हे मिर्ज़ा कलीज बेग आहे असां नंढपण खां वठी उन्हनि जूं कहाणियूं पढ़ियूंसीं कयूंसीं त इहे जेके शख़्सियतूं आहिनि न इहे असांजे बिल्कुलु मतिलबु ज़हन ते हुयूं इन जे करे न मां हेॾनि खे पहिरें ठाहिणु शुरू कयो त मुंहिंजी शयूं जेको कुझु कामयाबु पियूं पर हे मां सभु सूतली जे हुननि सां ठाहियूं आहिनि सूतली सां उन्हनि जो सॼो फ्रेम ठाहे पहिरें लोह जो ऐं तारुनि जो पोइ वरी उन्हनि खे सूतली वेड़ी आहे ऐं पोइ उन्हनि खे कपिड़ा पाण हथ जा सॼा कपिड़ा मुंहिंजा पंहिंजा सिबियल आहिनि ऐं हिननि खे पातल आहिनि जी हे साईं जेम्स जो ठाहियो आहे मां ऐं हे मिर्ज़ा कलीज बेग आहे ऐं हे ओशू जेको आहे इंडिया जो गुरु रजनेश ओशू ऐं हे ठाहियो आहे हू होशू सिद्धी जी जी हे होशू सिद्धी आहे ऐं हे राजा ॾाहिर ठाहियो आहे मां हे नवाब अकबर बुटी आहे हे राणा रतन सिंह जंहिंजो असां गीत ॻाईंदा आहियूं राणा तो महाराज थींदा राणा तो लिखंदा हिनखे फांसी ॾिनी वई उमरकोट में हीउ जेको शहीद बशीर कुरैशी आहे जी जी हे मदर टेरेसा आहे ऐं हे मीर जेके आहिनि टालपुरनि जो वेहण जो अंदाज़ ऐं हे राशिदी साहब जेको आहे राशिदी भगत कबीर शाइर आहे जेको उनजी शाइरी पसंदि आहे हे त गौतम बुद्ध आहे जी गौतम बुद्ध जी आयतुल्ला खुमैनी ऐं वताए फ़कीर जो हे मां ठाहियो हो ॾिसो न त मतिलबु ऐं हीअ बख़्तावर जेका अन्न जे लाइ विड़ी हुई हिते शहीद बख़्तावर जी हीअ त मां हिकिड़ी औरत ठाही आहे जो औरत असांजे समाज में न कई शयुनि सां जकड़ियल आहे औरत जी जेकी अकासी कई आहे उहा ज़ंजीरुनि में जकड़ियल आहे उहो बिल्कुलु शुरू खां वठी आख़िर ताईं समाज जे अंदरि बिल्कुलु जी जी उन्हनि जा मसइला पंहिंजा आहिनि उहो सभु पंहिंजे मसइलनि खे हल करे थी पई ऐं पर आहे जकड़ियल इहे सभु जो दिमाग़ छुटी कोन सघी आहे हीअ इंदिरा गांधी आहे ऐं हीअ त हिकिड़ी थरी आहे औरत थरी डांस थी करे हीअ जी अहमद खान मला जी जंहिं क़ुर शरीफ़ लिखियो अहमद खान मला उन जी अकासी मंदर कशी थी आहे ऐं असां अपां खां वधीक मालूमात वठूं पिया हे मौलाना उबैदुल्ला सिंधी फ़कीर फौलाद ऐं बेनज़ीर मोहतरमा आहे जी अच्छा हीअ मोहतरमा जी शख़्सियत तव्हां जेको आहे सो मूंखे हिन जी शख़्सियत वणंदी आहे बहसियत पंहिंजे माउ या बसि सियासतदान जे त हिन जी शख़्सियत अहम आहे इहे मोहन जे दड़े जूं शयूं जी हो मोहन जो दड़ो ठाहियो आहे किंग ऐं इहे उहा संभारा जी जी हैदर बख़्श जतोई
हूअं एलामा हे आया काज़ी आहे ऐं हीअ एल्सा काज़ी आहे अच्छा जी मां मतिलबु शख़्सियतूं चूंडे करे न पोइ ई उन्हनि जो हे एल्सा काज़ी ऐं आया काज़ी हीअ महिल डन ठही आहे ये लेडी डायना जी चार्ली चैपल अच्छा अदीब रिज़वी जी अच्छा ऐं हीअ उहो जेका डांस कंदो हो माइकल जैक्सन हज़रत शाह लतीफ़ भिटाई सचल सरमस्त ऐं हे सामी ऐं हे आहे रूबलो कोहली जेको बि उमरकोट जो हुयो कोहली चवनि असांजो हीरो आहे जी हे हेमकालाणी ऐं हे त ईअं ई आहे दुहिल वारो वॼाइण वारो या हिकु फ़क़ीर जंहिंखे सभु शयूं मां हुनखे ॾिनियूं आहिनि ऐं हे गौतम बुद्ध जी ठहियल अच्छा गौतम बुद्ध आहे जी सही फर्स्ट क्लास ऐं हे काइज़दम जी मज़ार जी हू काइज़दम हा इहो काइज़दम ठहियो आहे कंवर भगत हे त मुंहिंजे नंढपण खां वठी ईअं सम्झो त मुंहिंजो पसंदि जो फ़नकार हुयो छो त असां हा जी असांजो बाबो जेको हुयो न हिननि जो तमामु घणो ॿुधंदो हो ऐं असांजे नंढपण खां ई हुन जा साज़ ॿोल जेके आहिनि उहे असांजे ज़हन ते जी ज़रीना बलोच ऐं हे हो फ़क़ीर सुरा फ़क़ीर ये लता ठाही आहे अब्दुल सतारी दी बिल्किसी दी हे मेरा आबदा परवीन जी ऐं हे आहे जलाल चांडियो ये माई भागी आहे जी जी हीअ असांजो कानून आहे माना हिते तव्हां जेको अकासी कई आहे कमज़ोर कानून जी त माना कमज़ोर हथ में त आहे तारा जी पर उहो पाण कमज़ोर आहे बसि हाणे हे जेके तस्वीरूं आहिनि हीअ असांजी पंहिंजी सिंधी गुडी आहे अच्छा हीअ जेका शकल ठहियल आहे इहा असां पंहिंजे नंढपण में पंहिंजे वॾनि खां ठाहींदे ॾिठीसीं पोइ मूंखे यादगिरी हुई कुझु